मुदस्सिर मंत्री जी रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो PPMPA सैयद सरफराज़ हुसैन शाह चयो आहे त बिरादरियुनि जो पाण में इताद केतिरनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई सघे थो, छाकाणि त जिन बिरादरियुनि में इताद न आहे उहे छिड़ रहनि थियूं, जंहिंजो खेनि नुक़सानु भोगणो पवे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कंडियारो में मरहूम तपेदार मंज़ूर हुसैन सहतो जे 40 जे मौक़े ते गॾु थियल मेड़ ऐं मरहूम जे पुट मक़सूद उर्फ़ शाहिद सहतो खे पग बदिलाइण वारे रस्म दौरान ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त जेसिताईं सिंध में क़बीलाई तकरार ख़तमु न थींदा तेसिताईं अमुन बहाल थियणु नामुमकिन आहे। उन लाइ ज़रूरी आहे त पाण खे वेशा विसारे अॻिते वधणु घुरिजे। उन मौक़े ते MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह, अॻूणो MPA डॉक्टर सैयद अहमद अली शाह, फिदा हुसैन शाह, DSP शरीफ़ अब्बासी, अब्दुल सत्तार सहतो, रईस नज़ीर अहमद सहतो, नवाबज़ादा रियाज़ सहतो, ॼाम गुलज़ार सहतो, ॼाम मोहब्बत सहतो, मसरूर सहतो, डॉक्टर माजिद सहतो, मुर्तज़ा लोड़ाई, इंजीनियर नजमुद्दीन सहतो, महबूब अबड़ो, मंजूर जमाली, काज़ी इख्तियार सहतो, फयाज़ सहतो, नदीम सहतो, असगर कलोड़ो, ज़फ़र सोलंगी, सत्तार आगरो, दिलीप कुमार, मोहम्मद अली गांगरो, धणी बख्श बुड़ो, काशिफ डोडो ऐं ॿियनि मरहूम जे पुट मक़सूद उर्फ़ शाहिद सहतो जे पग खे वर ॾिना। तक़रीब खे ख़िताब कंदे मक़सूद उर्फ़ शाहिद सहतो चयो त बिरादरीअ तरफ़ां मूं ते मुकमल एतमाद कयो वियो आहे। बाबा जे वञण खां पोइ समूरियूं मूं मथां आइद थियनि थियूं, जेके भरपूर तरीक़े सां निभाइण जी कोशिशि कंदुसि ऐं पंहिंजे बिरादरीअ खे गॾु खणी हलंदुसि। हिन चयो त असां हमेशह बिरादरीअ जे माण्हुनि लाइ कमु कयो आहे ऐं अॻिते बि संदसि मदद कंदा रहंदासीं। शरबते जामे जिगर अनाज जी खूबियन सां गॾु आयरन सां भरपूर जिगर ऐं मैदे जी गर्मी खे ख़त्म करे जिस्म में आणे फौरी राहत। शरबते जामे जिगर